अस्सलाम वालेकुम नाज़रीन, अवां ॾिसो पिया दरिया न्यूज़। आऊं आहियां सुभान खोसो। नाज़रीन, आऊं हिन वक़्तु मौजूदु आहियां गुड्डू बैराज वटि। दरिया सिंध खे गुड्डू बैराज वटि जेका पहिरीं बैराज आहे उन हंध ते मौजूदु आहियां ऐं उन हंध तां सिंध जे सॼी सिंध जे माण्हुनि खे लाइ हिकिड़ी ख़ुशख़बरी आहे। उहा ख़ुशख़बरी इहा आहे त जेको दरियाई सैलाब जो जेको ख़तरो हो उहो हाणे मुकमल तौर ते ख़तमु थी चुको आहे। छाकाणि तोसा बैराज वटि 3,63,000 जेको क्यूसिक पाणी सतह में घटिताई थियण खां पोइ हाणे गुड्डू बैराज ते बि अॼु 5,000 क्यूसिक पाणी सतह में घटिताई थी आहे। अॼु गुड्डू बैराज वटि 5,53,000 जेको क्यूसिक आहे उहो रिकॉर्ड कयो वियो आहे। आपाशी अमलदारनि जो चवणु आहे त 24 कलाकनि में गुड्डू बैराज वटि 5,000 क्यूसिक पाणी सतह में घटिताई थी आहे। ऐं इहो जेको घटिताई जो जेको सिलसिलो आहे हाणे इहो रोज़ जे बुनियादनि ते जारी रहंदो। कॾहिं 15,000 क्यूसिक पाणी घटि थींदो, कॾहिं 20,000 क्यूसिक पाणी घटि थींदो। इहो ई पाणी आहे, तव्हां ॾिसी सघो था मुंहिंजे हिन में स्क्रीन ते त हाणे जो जेको पाणी गुड्डू बैराज वटि पहुचे पियो सॼो जो सॼो पाणी बिना स्टोर करण जे डाउन स्ट्रीम माना सखर तरफ़ मोकिलियो वञे थो। इहो ई पाणी सखर में बि 24 कलाकनि ताईं पहुचंदो। 24 कलाकनि ताईं अॼु बि गुड्डू बैराज वटि पाणी इहो चई सघूं था त वॾी बोड बरक़रार आहे। ऐं सखर वटि बि जेको आहे 2 खां 3 ॾींहंनि ताईं जेका वॾी बोड वारो जेको सिलसिलो आहे उहो बरक़रार रहंदो, पर ख़तरे जी कंहिं बि क़िस्म जी ॻाल्हि न आहे। उनखां पोइ जेको इहो पाणी आहे इहो कोटड़ी बैराज में 5 खां 6 ॾींहंनि ताईं पहुचंदो ऐं 5 खां 6 ॾींहंनि ताईं कोटड़ी बैराज वटि वॾी बोड बरक़रार रहंदी। पर तंहिं हूंदे बि कंहिं बि क़िस्म जी ख़तरे जी ॻाल्हि कान्हे, छाकाणि त कोटड़ी जो जेको डिज़ाइन आहे उहो तक़रीबन 8 खां 9 लख जो क्यूसिक पाणी आहे उहो क्रॉस कराए सघे थो। तंहिंजे करे जेको 5 लख या 6 लख क्यूसिक जेको बि पाणी पहुचंदो कोटड़ी वटि उन सां कोटड़ी बैराज खे कंहिं बि क़िस्म जो ख़तरो कोन्हे ऐं पाणी पंहिंजे अंजाम वञी समुंड ताईं पहुचंदो। तव्हां ॾिसी सघो था गुड्डू बैराज वटि त गुड्डू बैराज जा तमामु जो गेट आहिनि उहे मुकमल तौर ते खुलियल आहिनि। किथे बि गुड्डू बैराज वटि पाणी खे नथो रोकियो वञे। इहो पाणी तमामु जो तमामु डाउन स्ट्रीम तरफ़ वञे पियो ऐं अगरि ईअं ई पाणी जो जेको आहे लाथ जो जेको सिलसिलो आहे इहो जारी रहियो त जेके ॿोॾि मुतासिर आहिनि, जेके कचे जा माण्हू आहिनि, जेके पंहिंजा घर छॾे विया, छाकाणि त कचे जा जेके माण्हुनि जा घर हूंदा आहिनि उहे मथे ठहियल हूंदा आहिनि। तंहिंजे करे अगरि इहो सिलसिलो जारी रहियो त 1 खां 2 ॾींहंनि ताईं कचे जा माण्हू वापसि पंहिंजे घरनि तरफ़ वेंदा। ऐं तव्हांखे मां पहिरियों ॿुधायो त सिंध जे माण्हुनि लाइ हिकिड़ी अहम ख़ुशख़बरी आहे, छाकाणि त जेको आहे त जेको बरसाती सैलाब आहे उन सॼे सिंध खे तबाह करे छॾियो ऐं हिकु भेरो ॿीहर माण्हुनि खे जेको आहे त इहो ख़तरो हो त मथां दरियाई जेको सैलाब आहे जेका रहियल सहियल सिंध आहे उहा न ॿुॾी वञे। तंहिंजे करे हाणे सॼे सिंध जे माण्हुनि लाइ इहा ख़ुशख़बरी आहे त जेको दरियाई सैलाब जो जेको ख़तरो आहे उहो मुकमल तौर ते ख़तमु थी चुको आहे। अॼु जी प्रोग्राम ॾींदा, सुभाणे कंहिं वरी ॿिए इशू में मुलाक़ात थींदी। अला भाई।